हुकूमत जो हसास ऐं ॻुझी मालूमाती ग़ैर मिजाज तशहीर कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करण जो फ़ैसिलो। कचाउ वारी वज़ीर ख़्वाजा आसिफ जो चवणु आहे त वफ़ाक़ी हुकूमत हसास ऐं ॻुझी ॼाण जी ग़ैर मिजाज तशहीर जो नोटिस वरितो आहे। अहिड़नि माण्हुनि ख़िलाफ़ ऑफिशियल सीक्रेट एक्ट 2023 तहत केस दाख़िल थींदा ऐं ॻुझी ॼाण ज़ाहिर कंदड़ या पखेड़ण में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ केस दाख़िल कया वेंदा। उन ॾोह जी सज़ा 2 साल क़ैद ऐं ॾंड जी सूरत में भोगणी पवंदी। IMF मिशन ऐं हुकूमती मुआशी टीम विच में तारीफ़ी सेशन में अकबर आई। नाड़ेवारी वज़ारत ऐं IMF में ईंदड़ वफ़ाक़ी बजट लाइ अहम हदफ़ तय थी विया। ज़रियनि मूजिबि ईंदड़ माली साल दौरान स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान खां हुकूमत कर्ज़ न वठंदी। FPR टैक्स रिफंड अदायगियूं वक़्त सिर अदा करण जी पाबंद हूंदी। नाले जी मटासटा वारा ज़ख़ीरा बहितर बणाइण ऐं अदायगियुनि लाइ इंटरनेशनल मार्केट में बॉन्ड्स जारी कया वेंदा। इम्पोर्ट ते पाबंदी न हूंदी। इंटरनेशनल ट्रांसेक्शन लाइ बि पाबंदी लागू न कई वेंदी। स्टेट बैंक नाड़ेवारी वज़ारत ऐं तवनाई वारी मालूमात IMF खे उमाणी वेंदी। पाकिस्तान खे IMF खां $6 अरब खां वधीक बेल आउट पैकेज जी उमेद। वज़ीर आज़म कणक जी ख़रीदारी में ग़फ़लत ते पास्को GMD ऐं GM कॉपरेटिव खे मुअतल करे छॾियो। पास्को जे स्टॉक जे थर्ड पार्टी ऑडिट कराइण जी हिदायत। शहबाज शरीफ जी सदारत हेठि कणक जी तलब रसद ऐं ख़रीदारी ते इजलास। वज़ीर आज़म पुछाणो कयो त कणक जी ख़रीदारी जी अमल लाइ मोबाइल एप्लीकेशन तयारु छो न कराई वई। शहबाज शरीफ जो चवणु आहे थारियुनि जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ भरपूर क़दम खयां वेंदा। हू ग़िज़ाई तहफ़ुज़ यक़ीनी बणाइण जे हवाले सां हर मुमकिन कोशिश करे रहिया आहिनि। हारियुनि जे मुआशी तहफ़ुज़ लाइ जिन्सनि जी इंश्योरेंस खे यक़ीनी बणायो वञे। कणक स्कैंडल जी जांच नेबका कराइण लाइ लाहौर हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल। दरख़्वास्त गुज़ार मूजिबि लीगी हुकूमत खां पहिरियां 2 महीननि में 78 मेट्रिक टन कणक घुराई वई। हुकूमती सतह ते जुड़ियल कमेटी शफ़ाफ़ जांच नथी करे सघे, उन करे मामलनि जी नेबका जांच कराई वञे। सिंध जे अवाम लाइ इनक़लाबी क़दम खणी रहिया आहियूं। पीपल्स पार्टी मुल्की मुफ़ाद लाइ हर कम में अॻिते रही आहे। साफ़िन जी बहितरीअ लाइ कमु करे रहिया आहियूं। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम महमूद जो हैदराबाद प्रेस क्लब में तक़रीब खे ख़िताब। चयाईं मुल्क जी बहितरीअ जा समूरा तारीख़ी कम पीपल्स पार्टी कया। पीपल्स पार्टी 18हीं तरमीम खे असुल सूरत में बहाल कयो। माज़ी में पीपल्स पार्टी खे नुक़सान पहुचाइण जी कोशिश कई वई। पीपल्स पार्टी सदाई साफ़िन जो आवाज़ बणी आहे। हू साफ़िन जे मसइलनि जे हल लाइ पुरज़म आहे। असांजो मुतालबो आहे त सिंध हुकूमत सदर आसिफ अली ज़रदारी जे ॾिनल हिदायतुनि ते अमल करे ऐं सिंध जी ज़मीननि ते कब्ज़ा थियण न ॾे। सिंध असेंबली में मुख़ालिफ़ धुर चेयरमैन अली खुर्शीदी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त हुननि स्ट्रीट किराइनि खे सियासी मसइलो न बणायो आहे। कराची में 70 खां वधीक सोसाइटीज़ अहिड़ियूं आहिनि जिन खे एडमिनिस्ट्रेटर्स हलाए रहिया आहिनि। एडमिनिस्ट्रेटर लॻाइण जा मुख़्तलिफ़ रेट फिक्स थियल आहिनि। हाउसिंग सोसाइटीज़ में मस्जिद, स्कूल ऐं रांदियुनि जे मैदाननि जे प्लाटनि ते इमारतूं अॾियूं वञनि थियूं। MQM जी सिंध असेंबली में अपोज़िशन लीडर प्रेस कॉन्फ्रेंस खां अॻु तारीख़ जो जाइज़ो नाहे वरितो। अपोज़िशन लीडर पंहिंजी हिमायत जी तारीख़ खां अणवाक़िफ़ आहे। अपोज़िशन लीडर उहो बि ॿुधायो त सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह जो अली खुर्शीदी जी प्रेस कॉन्फ्रेंस ते रद्द अमल। चयाईं सिंध सरकार जॾहिं बि लैंड माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई करे थी त अहिड़ियूं प्रेस कॉन्फ्रेंस साम्हूं ईंदियूं आहिनि। सिंध सरकार कंहिं बि लैंड ग्रैबर सां रिआयत न कंदी। शहर खे बिल्डिंग ऐं चाइना कैटिंग काफ़िया खां आज़ादु करायो वेंदो। सिंध जे सिहत खाते सूबे में टाइफाइड वैक्सीनेशन मुहिम शुरू करे छॾी। सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा फसल पेचो टाइफाइड वैक्सीन मुहिम जो इफ़्तिताह कयो।
मुद्दे बुखार का बचाव की वैक्सीन मुहिम 5 मई ताईं जारी रहंदी। 9 महीननि खां 15 सालनि जी उमिरि जे ॿारनि खे टाइफाइड जी वैक्सीन कई वेंदी। डॉक्टर अज़रा फसल पेचो जो चवणु आहे त पहिरीं मरहले में मुद्दे जी बुखार खां बचाव जी मुहिम कराची ऐं हैदराबाद में शुरू करे रहिया आहियूं। वालदेन पंहिंजे ॿारनि खे टाइफाइड खां बचाव जा वैक्सीन ज़रूर ॾियनि। मलीर में स्कूल जी इमारत जो कम न थियण करे शागिर्द उस में वेही इम्तिहानी पेपर ॾियण ते मजबूर। लेबर स्क्वायर वारे इलाइक़े में पब्लिक हायर सेकेंडरी स्कूल जे इम्तिहानी मर्कज़ में शागिर्द सख़्त गर्मी ऐं उस में पेपर ॾियण लॻा। इंतिज़ामिया शागिर्दनि खे उस खां बचाइण लाइ को बि इंतज़ाम न कयो। बख्शापुर भरिसां ॻोठ ते हथियारबंदनि जो हमलो। फायरिंग में औरत मासी वई, 2 ॿारड़ा ज़ख़्मी। हथियारबंदनि ॻोठ गुलू डोंकी ते काकरे हथियारनि जा मुख़लिस थिया। फायरिंग में औरत खानज़ादी क़तल थी वई, 2 ॿारड़ा नाइला ऐं फिज़ा ज़ख़्मी थी पयूं। पुलिस मूजिबि डोंकी बंगाल बिरादरी जी बिंदुरनि में तकरार तां बंगाल जा माण्हू ॻोठ ते हमलो कयो आहे। खानगढ़ भरिसां मिल्के जे तकरार तां वॾे भाउ हथां नंढो भाउ क़तल। ॻोठ अब्बास कुंदर में मिल्के जे तकरार तां भाइरनि में थियल झेड़े दौरान जवाबदार फायरिंग करे नंढे भाउ मोहम्मद अकरम कुंदर खे क़तल कयो। पुलिस पहुचे 2 औरतुनि समेत 5 ॼणनि खे हिरासत में वरितो। रामती जो शर बिरादरी जी बिंदुरनि में झेड़ो। फायरिंग में लालू शर थॾे ते क़तल थी वियो, 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। घोटकी पुलिस पारां पुलिस रेंजर्स जे गॾियल ऑपरेशन में ॾोहारी लालू शर खे मारण जी दावा। हाला में ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां बुकेरा बिरादरी जी बिंदुरनि में झेड़ो। कुहाड़ियूं ऐं लठियूं लॻण सबबि औरतुनि समेत 10 खां वधीक ज़ख़्मी इस्पताल मुंतक़िल। पीरबसर में गुम थियल नीगर जे अगवा जो इंकशाफ। वारसन खां 30 लाख रुपया भूंग तलब। ॻोठ हल ॾिनो। अमरचो रहवासी वजात 20 ॾींहं अॻु कराची खां ॻोठ वापसि ईंदे रस्ते मां गुम थी वियो। वारसन मूजिबि धाड़ियलनि खेनि फ़ोन करे नीगर जी बाज़ियाबीअ लाइ 30 लाख रुपया भूंग तलब कयो आहे। पुलिस इख़्तियारियूं नोटिस वठी मुख़फ़ी नीगर खे बाज़ियाब करायो। कश्मीर भरिसां ॻोठ मोहब्बत मुंशी में गुरहारी औरत मुबीना तौर तशद्दुद करे क़तल। औरत जो लाश सिविल अस्पताल कश्मीर आंदो पियो। लेडी डॉक्टर न हुजण सबबि औरत जो पोस्टमार्टम न थी सघियो। वारसन मूजिबि जवाबदार मोरू मज़ारी सुभाना मज़ारी खे तशद्दुद जो निशानो बणाइण बाबति क़तल कयो आहे। खैबर भरिसां सिखाज क़ौमी शाहरा ते अफ़सोसनाक रोड हादसे में 5 ॼणा फोत, 10 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी। पंजाब खां कराची वेंदड़ कोच ट्रॉलर सां टकराइजी वई। हादसे में कोच ड्राइवर समेत 5 ॼणा मौक़े ते फोत ऐं 10 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया। हादसे बाद फोतुनि जा मण ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। फोतुनि में मलिक यूसुफ, मीर हादी, काशिफ, उमे हसीब ऐं ॿिया शामिल। शेदातपुर में हालर रोड ते फुटी रिक्शा ऐं ट्रक में टक्कर। 1 ॼणो ग़ुलाम हुसैन शाह फोत, 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। सिंध यूनिवर्सिटी जामशोरे में अमन मार्च शागिर्दनि जिदोजहद इताद जे सॾ ते आर्ट्स फैकल्टी खां सेंट्रल लाइब्रेरी ताईं अमन मार्च कयो। अमन मार्च में शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि वॾनि में शिरकत कई। अॻवाणनि जो चवणु आहे त अमन मार्च ज़रिए हू सभिनी खे पैगाम ॾियणु घुरनि था त सिंध यूनिवर्सिटी जा शागिर्द अमन चाहिनि था।